सिंध वासियो चोलिस्तान मनसूबे जे हवाले सां कुझु गुज़ारिशूं अवां अॻियां रखां थो। सिंध जे मज़ामती रोज़ ज़ख़्मी चांडे जूं कुझु सिटूं यादि अचनि थियूं, जंहिं जो नज़म आहे त डेमूं ठाहे सिंध सुकाइण शर्म शर्म, साज़िश सां ही सिंध विराइण शर्म शर्म, इंसान जे पाछे में आड़ वठी इंसाननि जो कोस कराइण शर्म शर्म। हाणे त केनालनि जे सूरत में ॻाल्हि शर्म खां वधी वई आहे। सिंध जे पीपलनि ऐं लीगलनि खे गंदे गटर में ॿुॾणु घुरिजे। ऐं वरी सिंध दुश्मन ज़हननि ऐं कुरतुनि खे ॿुधाईंदो हलां त सिंधी बरे सग़ीर में वाहिद क़ौम आहिनि जंहिं पंहिंजी बक़ाए सिंध जे सालमियत ख़ातिर 1100 जंगियूं कयूं आहिनि। लेकिन अॼु बि सिंध मौजूदु आहे। अॼु बि मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जो नारो ज़िंद आहे। या वरी सूर्य बादशाह जेको आलमी साम्राज सां मुहादो अटकाए खेसि टोटा चबाया हुआ, जंहिंजो नारो आहे वतन या ख़फ़न आज़ादी या मौत। उहो नारो अॼु बि मौजूदु आहे। पेसा पागारे जी औलाद अॼु बि GDA में मौजूदु आहे। वफ़ाक़ खे सम्झणु घुरिजे त वफ़ाक़ ऐं उन जे इदारनि खे सम्झणु घुरिजे त सिंध सूर्य बादशाह जी आहे। अयाज़ लतीफ़ अली जे ज़ैन शाह समेत 7 करोड़ सिंध जे मादरे वतन आहे। रहियो सवाल आसिफ़ ज़रदारी ऐं पीपल्स पार्टीअ जो त आसिफ़ ज़रदारी पीपल्स पार्टी कमिश्नरनि जी करप्शन जा हथरादू तोहफ़ा तयारु करे सियासी दलाल बणाया विया आहिनि, जेके 16 सालनि खां सिंध खपाइनि ऐं विकिरो पिया कनि कुर्सी ख़ातिर। इहे दलाल इस्लामाबाद जी नौकरी कंदड़ सिंध फ़रोश आहिनि। सिंध जा नुमाइंदा हरगिज़ हरगिज़ न आहिनि। तव्हां ॾिठो चोलिस्तान केनालनि ख़िलाफ़ ज़ैन शाह जी गुलशन हदीद खां बदीन ताईं करोड़नि माण्हुनि जी मार्च, ताज़ो सकरन खां हैदराबाद मार्च, वरी कराची 17 तारीख़ ते सिंध जी राजधानी शहर कराची में सिंध जे न्याणियुनि सिंधियाणी तहरीक जी शानदार रैली कम्युनिस्ट पार्टी, हारी कम्यूनिटी, पोइ तमाम वर्कर्स पार्टी, फिश फोरम, कॉम्परस ऐं सिविल सोसाइटी सिंध जे हिकु आवाज़ रेफरेंडम तौरु साम्हूं आयो, जेको हिन केनालनि खे रद्द करे चुको आहे। वफ़ाक़ ऐं उन जे इदारनि खे सिंध जे आवाज़ खे ॿुधणु ऐं सम्झणु घुरिजे त सिंध इन्हनि केनालनि ख़िलाफ़ रेफरेंडम ॾेई चुकी आहे, पर तव्हां चंद फ़र्दनि जे अयाशियुनि ख़ातिर वफ़ाक़ जी सलामती ख़तरे में विझणु था चाहियो। बहितर आहे त इन तकरारी केनालनि खे फिलफौरन तर्क कयो वञे, छो त सिंधू दरिया सिर्फ़ु दरिया नाहे, बल्कि 5000 सालनि जी तहज़ीब, तमदन, निबातात, हैवानात ऐं 7 करोड़ सिंधियुनि जे जियापे जो क़त्ल आहे, जेको सिंध जे हर फ़र्द जे बर्दाश्त खां मथां आहे। हक़ीक़त ऐं कुदरत जे निज़ाम खां हरगिज़ हरगिज़ रस्ता रोक न कयो, छो त इहो इख़्लाक़ी, मज़हबी, नेशनल, इंटरनेशनली तौरु क़ानूनी पाप आहे। तव्हां अहिड़ो पाप माज़ी में बि बांग्लादेश जी सूरत में तारीख़ ऐं इंसानी पाप करे चुका आहियो। हाणे होश खां कमु वठो ऐं इन रवे खे तर्क कयो त बहितर हूंदो। सिंध सलामत।